सीता सिंधु भवन में जॾहिं खां असां हिते सिंधी कार्यक्रम शुरू कया आहिनि त असांजी कोशिशि इहा ई रही आहे त नवां नवां कलाकार हिते अचनि ऐं अलॻि अलॻि एज ग्रुप्स जा सिंगर्स, कलाकार, डांसर्स, ड्रामाटिस्ट सभु हिते अची पंहिंजी कला जो प्रदर्शन कंदा आहिनि। त अॼु असां हिकिड़ो नओं आर्टिस्ट ॻोल्हे आया आहियूं, चैतन्य मुल्तानी। ही तव्हांखे संस्कृत जा श्लोक चई ॿुधाईंदो, त हिन जी आज्ञा कयूं ज़ोरदार तारियुनि सां त ईअं ई भक्तीअ में लीन रहे। चैतन्य। हरे कृष्णा। ही जेकी भगवद गीता आहे हू भगवान श्री कृष्ण ऐं हुननि जे सखा अर्जुन जे विच में हिकु रूहानी ॻाल्हि ॿोल ऐं सवाल जवाबनि जो सिलसिलो आहे। जीअं ई सही खाधो खाइण सां असांजो शरीर स्वस्थ रहे थो, हूअं ई भगवान जो नालो जप करण सां ऐं हुननि जी लीला जे बारे में ॻाल्हाइण सां असांजी आत्मा स्वस्थ रहे थी। हरे कृष्ण। हाणे मां तव्हांखे कुझु भगवद गीता जा श्लोकास ऐं हुननि जा माना ॿुधाईंदुसि। पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तत् अहम भक्ति उपरितम अश्नामि प्रयतात्मनः। माना जेकॾहिं को बि मूंखे भक्ति ऐं प्रेम सां हिकु पन, हिकु गुल, हिकु मेवो या जल अर्पण करे थो, मां हुनखे स्वीकार कंदुसि। यत् करोषि यत् अश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् गुरु स्वामत् अर्पणम। हे कुंती नंदन, जेको बि तूं करी थो, जेको बि तूं खाई थो, जेको बि तूं अर्पण करी थो, हुनखे मुंहिंजे भेटा जे रूप में कर। अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः। मां हिन रूहानी ऐं भौतिक दुनियाउनि जो सरचश्मो आहियां। सभु कुझु मूं मां निकिरे थो। हू बुद्धिमान माण्हू जंहिंखे हिन ॻाल्हि जो पूरो ज्ञान आहे, हू मुंहिंजे सेवा में लॻल रहनि था ऐं दिलि व जान सां मुंहिंजी पूॼा कनि था। मच्युतामद्गत प्राणा बोधयन्त परस्परम कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च। मुंहिंजे शुद्ध भक्तनि जा वीचार मूं में रहंदा आहिनि। हुननि जी ज़िंदगियूं पूर्ण रूप मुंहिंजे सेवा में लॻल रहंदियूं आहिनि ऐं हिक ॿियनि सां ज्ञान जी चर्चा कंदे ऐं मुंहिंजे बारे में ॻाल्हियूं कंदे ॾाढी ख़ुशी ऐं आनंद प्राप्त कंदा आहिनि। तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते। जेके माण्हू लॻातार मुंहिंजी पूॼा कनि था, मां हुननि खे उहो सम्झ ॾियां थो जंहिंजे द्वारा मूं ताईं पहुची सघनि था। तेषाम् एवानुकम्पार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता। हुननि ते ख़ासि कृपा ॾेखारण लाइ मां हुननि जे दिलनि में रही करे अज्ञान मां पैदा थियल अंधकार खे ज्ञान रूपी चिमकंदड़ दीपक जे द्वारा नाश कयां थो। ब्रह्मांड प्रमिते कौन भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाए भक्ति लता बीज। हिन ब्रह्मांड में लखे जीव हिते हुते भिटकी रहिया आहिनि। केर बि विरले जीव के भगवान जी कृपा सां सतगुरु जो संग मिले थो,
भगवान ऐं गुरु जी कृपा सां हुन जे मन में ऐं दिलि में भक्ति लता जो बिज पोखियो वञे थो। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।